नौशेरो फिरोज़ पीपी शहीद भुट्टो जे मरकज़ी अॻवान इनायत अली ख़ान उमराणी जी अॻवानीअ में जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी दादू मोरो पुल ते धरणे जे प्रोग्राम लाइ हंगामी इजलास घुरायो वियो जंहिं में ॿाहिरियनि शहरनि खां आयल पार्टी जा वर्कर्स उहिदेदार सैयद असलम शाह गाज़ी कादिर कुबर दिलमुराद जतोई मोहम्मद खान विस्तड़ो बशीर अहमद राजपर रसूल बख्श मंगरियो कुर्बान अली ट्रगड़ वज़ीर अली वगण सैयद सिकंदर शाह वसीम डगराज अता मोहम्मद बगण अब्दुल रशीद डंगराज हामिद खानज़ादो फरहान खोसो ऐं ॿियनि शहरनि मां आयल कारकुननि शिरकत कई जंहिं में नवाब शाह सांघड़ दादू नौशरो फिरोज़ भिरिया सिटी जा उहिदेदार शामिल हुआ। मरकज़ी अॻवान इनायत अली उमराणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु असां जेके पार्टी जा उहिदेदार ऐं पार्टी जा वर्कर इन लाइ गॾु थिया आहियूं त जेको 25 तारीख़ ते क़ाइदे अवाम ज़ुल्फ़कार अली भुट्टो अचे थो दादू ऐं मोरो पुल ते सिंध जे अंदरि हिकु तमामु वॾो इशू हली रहियो आहे जेको सिंधु दरिया मां ग़ैर आईनी ऐं ग़ैर क़ानूनी 6 केनाल कढी रहिया आहिनि जेका जिदोजहद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब जी अॻवानी में हली रही आहे। केनालनि जे ख़िलाफ़ असां पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो हिन ज़िले नौशेरो फिरोज़ ऐं डिस्ट्रिक्ट दादू जी अवाम जी ताक़त सां 25 तारीख़ ते 12 बजे दादू ऐं मोरो पुल ते गॾिजी कंदासीं ऐं इन जे अंदरि क़ाइदे अवाम ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब हिन मुल्क जी अवाम सां ख़िताब कंदो ऐं अॻिते जे लाइ राय अमल जो ऐलान कंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची